जय झूलेलाल। अॼु असां कारकत कथा जी आख़िरी अध्याय यानी 40 अध्याय आरती पल्लव और अरदास सां समाप्ति कंदासीं। पर तव्हां सां हिकु रिक्वेस्ट है, तव्हां मुंहिंजो वीडियो खे लाइक नथा करियो। तव्हांजी हिकु लाइक मुंहिंजे लाइ ॾाढो मायने रखंदी आहे। मूंखे कथाऊं अपलोड करण में जोश ईंदो आहे त अॻिते मुंहिंजे वीडियो खे लाइक कंदा करियो, कमेंट कंदा करियो, सिंधियुनि भाउरनि भेनरुनि में शेयर कंदा करियो। जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो आख़िरी अध्याय यानी अध्याय 40। हिन अध्याय खां पहले मां 39 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खां पहले उहे 39 अध्याय भी ज़रूर ॿुधजो, तॾहिं तव्हांखे कारकत महीने जी कथा जो पूरो फल मिलंदो। अचो त ॿुधूं अध्याय 40। श्री सूत जी महाराज जो सोनक आदिक ऋषीश्वरन के आत्म ज्ञान जो उपदेश करण, पाप ऐं पुण्य जो फल धनेश्वर जी कथा। त सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। सूत जी महाराज चवण लॻो त हे ऋषीश्वरो, हाणे मां तव्हांखे कुछ आत्म ज्ञान जो उपदेश ॿुधायां थो, जो कन ॾेई ॿुधो। हे सोनकादिक ऋषियों, हिन संसार के पाखंड जो पसारो ॼाणी माया जो अभिमान छॾे हिन दोलाभ वारी दुनिया के चङनि कर्मनि में लॻाइण घुर्जे, न त पोइ जॾहिं परवस थी वञिजे थो तॾहिं छा करे सघिबो। सम्झणु घुर्जे त पुरबले जन्म जे पुण्यन करे हीअ धन मिलियो आहे, सो जेकॾहिं हाणे भी दान पुण्य कबो त अॻिते भी मिलंदो। जप तप दान दया ऐं शांति, शास्त्रनि जा वचन, वेदनि जा मंत्र, विष्णुअ जी पूॼा ऐं महात्माउनि जी सत संगत प्रेत जूण खे नाश करे मुक्ति ॾिए थी। तंहिं करे जेतिरे क़दुरु थी सघे पर उपकार ऐं पुरुषार्थ कजे। भजन पुरुषार्थ बाबत। पुरुषार्थ कर पापी जीअड़ा, परम पिता खे पाईंदे, भजन बिना भगवान सचे जे, पल पल तू पछताईंदे। जगत पिता जगदीश्वर संदेजो, भगति भाव भुलाईंदे, जन्म मरण जे फांसीअ में पोइ गालिफ़ गोता खाईंदे। दया करे दातार असांखे मानुष जन्म अमोल ॾिनो, पीअण लाइ पाणीअ जो चश्मो, खाइण लाइ टोल ॾिनो, हाज करण लाइ हथड़ा सुहिणा, पंधु करण लाइ पेर ॾिना। हलवा पोड़ियूं माल मिठाइयूं, फल फुल मेवा ढेर ॾिना। तुंहिंजे ख़ातिर जगत पिता हीअ सुहिणो भाग सजायो आ। हर कंहिं आदम जो हर कंहिंखां रूप निरालो ठाहियो आहे। बालपणे में सिखे न विद्या वैरत वक़्त विञाए थो, जोबन में पुरुषार्थ सां तूं शोधन कीन कमाए थो। पुरुषार्थ सां दुर भगति भी अटल काज खे पाए थो। रामचंद्र रावण के मारे लंका जो लूण लाथो आ। हिमत हार ना हे मां हाणे भजन भाव सुखदाई आ। पुरुषार्थ सां मिले मोक्ष पद जन जी सफल कमाई आ। केतिरनि ई हज़ारनि वरहनि जो गॾु कयल पुण्यनि जे प्रभाव करे ही मानुष जन्म मिलंदो आहे। सो अहिड़ो दुर्लभ जन्म पाए जेके आत्मा जो कल्याण नथा कनि, से महामूर्ख ऐं महाहत्यारा आहिनि। शरीर ऐं धन जे रक्षा लाइ चङा कर्म करण घुर्जनि। धर्म खां ज्ञान, ज्ञान खां ध्यान ऐं ध्यान खां योग प्राप्त थींदो आहे। ध्यान ऐं योग करे जन्म मरण जे फाईअ खां छुटबो आहे। पंहिंजो मन जेकॾहिं पाण खे भुषणनि कर्मनि खां न छॾाए त पोइ ॿियो केरु आत्मा जो कल्याण करे सघंदो। जे मनुष्य हिन देह में नरक खां छुटंदो
छुटण जो उपाय न कंदा त ॿिए कहिड़ीअ देह में वञी करे सघंदा। आहा ॿुढापो शींहं वांगुरु मुक्ति रिजारे थो ऐं जीअं भॻल दिलीअ मां पाणी वही वेंदो आहे तीअं उमिरि बि गुज़रंदी वञे थी। तंहिं करे जेसि ताईं शरीर में सघ आहे ऐं इंद्रियूं बलवान आहिनि तेसि ताईं मोक्ष जो उपाय ज़रूरु करणु घुरिजे। बाहि लॻण वक़्तु जेको पाणीअ वास्ते खूह खोटणु शुरू करे थो सो मूर्ख मतहीन आहे। सजण मरण जे दुखनि खे ॾिसी ऐं आपदाउनि में माण्हुनि खे फाथल सम्झी बि लोक मोह रूपी नशे में मस्त रहनि था ऐं धन वग़ैरह सुपने जियां जोबन काल वांगिया ऐं हयाती बिजलीअ मुसाफ़िर आहे। सो इन्हनि ते धीरज कहिड़ो बुद्धिवान तो थींदो। सो इन्हनि ते धीरज कहिड़े बुद्धिवान खे थींदो। पहिरीं त 100 वरस जीअण ई तमामु थोरो वक़्तु आहे। तंहिंमें बि अधु त निंड ऐं आलस में गुज़री वञे थो। कुझु बाल अवस्था में, कुझु रोग ऐं बुढ़ापे में अजायो वञे थो। मोक्ष जो उपाय न करण वारा राति ॾींहं माया जे मेण में मशगूल रहनि था। अफ़सोस हिन नासवंत देह ते ई जीव ॿुढो थी कीअं विश्वास रखे थो। ॾिसी वाइसी खॾ में किरे थो ऐं पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो थो हणे। आहा माया सभिनी मनुष्यनि ऐं रिधियुनि सिधियुनि खे भुलाए छॾियो आहे। हवा खे बि को खणी रोके, आसमान खे टुकर टुकर करे छॾे पर शरीर खे को बि रखी नथो सघे। जंहिं काल करे समुद्र जो पाणी सुकी वञे थो, पृथ्वी नाश थी वञे थी ऐं मोर पर्वत टुकर टुकर थी वञे थो, मेरू पर्वत टुकर टुकर थी वञे थो। अड़े जीव उन काल जे अॻियां तुंहिंजी कहिड़ी थूम हली सघंदी। हीउ मुंहिंजो पुटु आहे, हीअ मुंहिंजी सुंदर स्त्री आहे ऐं हीउ धन माल मुंहिंजो आहे। अहिड़ीअ तरह चवंदनि मनुष्य रूपी बकरनि खे काल रूपी बघड़ शिश लाए मारे थो। हीअ कयो अथमि, हीअ करिणो अथमि ऐं हीअ अञा कंदुसि। ईअं वीचारींदड़ मनुष्य खे काल हिकु गिराही करे खाई छॾे थो। हीअ संसार दुखनि जी खाण आहे। सो जेके इन्हीअ में रहे थो सो दुखी आहे ऐं उनखे त्यागण वारो सुखी गुज़ारे थो। लोह जे जंजीरुनि में ॿधल जीव कंहिं वक़्तु छुटी बि सघे थो पर स्त्री पुत्र ऐं धन जे जाल में जकड़ियल जीव कॾहिं बि छुटी नथो सघे। जीव जेतिरा बि मन जे ख़ुशि करण जा उपाय करे थो ओतिरो ई दुख पाए थो ऐं कोड़के में फासी पवे थो। जहिड़ीअ तरह मच्छी अटे वग़ैरह जे लालच ते लोह जे कुंडीअ खे न ॾिसंदी आहे, तीअं जीव बि सुख मिलण जे लालच करे यम जे दुखनि खे नथो ॾिसे। हे सोनकादिक ऋषियो, खाधो, निंड, भाव ऐं भोग इहे सभिनी पशुनि पखियुनि ऐं प्राणियुनि में हिकु समान आहिनि, पर जे ज्ञानवान वीचारवान आहे सो ई मनुष्य आहे, न त पशुअ खां बि परे आहे। जीअं तिरनि में तेल, कमंद में गुड़, काठ में अग्नि, ॾहीअ में मखण ऐं पाणीअ में तारनि जो प्रकाश मौजूदु आहे, तीअं हर कंहिं मनुष्य खे सत्संग ऐं ज्ञान इहे 2 अखियूं आहिनि। सत्संग ऐं ज्ञान बिना ही मनुष्य अंधकूप में ज़रूरु किरे थो। जेकॾहिं मथे ते खणी केतिरा बि गुल रखजनि पर सुगंध जी ख़बर फ़क़ति नक खे ई पवंदी आहे, तहिड़ीअ तरह वेद शास्त्र त हर को पढ़ी ॼाणे पर उनखे असुल वीचार खे को विरलो ग्रहण थो करे। जीअं फ़क़ति ॾीए जे नाले वठण सां ऊंदहि न लहंदी आहे पर ॾीओ ॿारण सां ई प्रकाश थींदो आहे। सलोक शास्त्र लख हज़ार पर उमिरि आहे थोरी,
विघ्न अची वेतर घणा, कर को सोच वीचार, गप मां लाल लही करे, सही करे वठ सार, जिए हे मां हंस होशियार, हीरा पाए हंज में। हे सोनक आदि ऋषियों, पंहिंजे पछाड़नि में ज्ञान गुरुअ जे कृपा खां सवाइ मिलणु महाल आहे। ज्ञान ॿिनि प्रकारनि जो आहे, हिकिड़ो शास्त्रनि पढ़ण सां थींदो आहे ऐं ॿियो वीचार करण करे थींदो आहे। ईअं राजा जनक खे अष्टावक्र मुनीअ जे ज्ञान ॿुधण करे पंहिंजे स्वरूप सुञाण जो ज्ञान प्राप्त थियो हो। मुंहिंजे ऐं न मुंहिंजे इहे ॿई अखर बंधन ऐं मुक्तिअ ॾियण वारा आहिनि। मुंहिंजो ऐं न मुंहिंजो इहे ॿई अखर बंधन ऐं मुक्तिअ ॾियण वारा आहिनि। मतिलबु त स्त्री पुट ऐं धन पदार्थ खे पंहिंजो ॼाण करे जनम मरण थिए थो ऐं पंहिंजो न ॼाण करे संसार खां छुटी मुक्ति पद पाईंदो आहे पाइजे थो। कर्म उहो आहे जंहिंमें बंधन न थिए, विद्या उहा आहे जंहिंमां मुक्ति मिले। जो बंधन वारी विद्या लाइ जतन करे थो सो ॼण पाणीअ खे विलोड़े थो ऐं उखरीअ में तुह विझी कुटे थो, जंहिंमां खेसि कुझु बि हड़ हासिल थियणो न आहे। जेसि ताईं फल जे इच्छा सां कर्म कजनि था तेसि ताईं संसार जी वासना सताईंदी रहे थी। जेसि ताईं इंद्रनि खे तृष्णा देह जो अभिमान ममता ऐं संकल्प आहे तेसि ताईं ब्रह्म ज्ञान बि नथो मिले। ब्रह्म ज्ञानियुनि खे दुख ऐं सुख, हर्ख ऐं शोक, पाप ऐं पुण्य हिकु जहिड़ो आहे। जे ज्ञान रूपी तलाव में सत्य रूपी थधे जल सां राग ऐं द्वेष रूपी मैल खे धोई साफ़ कनि था से ज़रूर मुक्ति पाइनि था। जेको मनुष्य विषयनि खां पंहिंजो मन हटाए दिर्फ़ विश्वास सां भॻवान जी भक्ति करे थो, किवलीअ खां वठी हाथीअ ताईं सभु कंहिंखे हिकु समान सम्झे थो, सो बि अवश्य मुक्ति पाए थो। पाप ऐं पुण्य जो फल। श्री सूची महाराज खां सोनक आदि खे ऋषि पुछण लॻो त हे स्वामी, तव्हांजे पवित्र मुखार बिंद मां हेल ताईं असां जेके बि मन मोहींदड़ कथाऊं ॿुधियूं आहिनि तन मां असां एतिरो सम्झी सघिया आहियूं त कारकत महीने जो प्रताप अहिड़ो आहे जो स्वामीअ सां द्वेष करण खां वठी गऊ हत्या ऐं ब्रह्म हत्या जहिड़ा जेके बि पाप आहिनि से सभई हिन महापवित्र महीने जो विर्त रखण सां निवृत थी वञनि था। एतिरे क़दुरु जो ॿिए मनुष्य जो ॾिनल पुण्य बि मिली सघे थो। जीअं तव्हां धर्मदत्त ऐं कल्हा जी कथा चई ॿुधाई, पर हाणे असांजो हीअ संसो आहे त बिना ॾिनल पुण्य जो फल कंहिं नमूने मिली सघंदो या न। कृपा करे असांजो इहो संसो निवृत करियो। श्री सूत जी महाराज चवण लॻो त हे ऋषीश्वरो, हाणे मां तव्हांखे सोनक आदिकनि जी इहा वेनती ॿुधी नीतिअ सां वचन थो ॿुधायां, जंहिंखां तव्हांखे मालूम थींदो त बिना ॾिनल पुण्य जो फल बि कंहिं न कंहिं तरह ज़रूरु मिले थो। सतयुग में जेको पुण्य कजे थो उन्हीअ जो फल देश खे भोगणो पवे थो। त्रेता में जेको पाप पुण्य कजे थो उन्हीअ जो फल शहर खे भोगणो पवे थो। द्वापर में जेके पाप पुण्य कजे थो उन्हीअ जो फल बिरादरीअ खे भोगणो पवे थो। पर कलयुग में कयल पाप पुण्य फ़क़ति करण वारे खे भोगणो पवंदो आहे। पर हिन जॻह ते हिकु बर्तन में रसोई खाइण सां ऐं हिकु जॻह ते मैथुन करण सां पाप ऐं पुण्य जो अधु फल मिलंदो आहे। पढ़ाइण यज्ञ करण ऐं हिकु जॻह ते वेही खाइण सां पाप पुण्य जो चौथो हिसो फल मिलंदो आहे। कथा ॿुधण, सत्संग करण, दर्शन ऐं ध्यान करण करे पराए पुण्य पाप जो सवणो हिसो फल मिलंदो आहे।
पराई निंदा ॿुधण ऐं ॿिए जे गिला करण करे ॼण की ॼाणी वाणी पाप ख़रीद करे पुण्य ॾियणो पवंदो आहे। सनानु संध्या ऐं पाठ पूजा करण वक़्तु विच में ॻाल्हाइण करे पुण्य जो छहों हिसो हलियो वेंदो आहे। जेको ॿिए खां धन उधारो वठी उहो धन पाप पुण्य में लॻाए थो त उन्हीअ जो फल चङो या ख़राबु धन उधारो ॾियण वारे खे मिले थो। पर उहो पन चोराए जेको पुण्य करे थो उन्हीअ जो फल धन चोराइण वारे खे नथो मिले। पर उहो धन चोराए जेको पुण्य करे थो त उन्हीअ जो फल धन चोराईंदड़ खे नथो मिले, पर जंहिंजो धन चोरी थी वियो आहे उन्हीअ खे थो मिले। चोर खे हिकारी चोरीअ जो पाप भोगणो पवे थो। जेको पराओ कार्ज थियण खां अॻु में ई मरी थो वञे, जेको पराओ कर्ज ॾियण खां अॻु में ई मरी थो वञे त कर्ज ॾियण वारे धनवान खे उन कर्ज जे पारां ओतिरो पुण्य ज़रूरु मिले थो। जेको कंहिंखे पाप पुण्य कर्म करण जो उपदेश करे थो या चङाईअ मंदाईअ जो उपाउ ॾसे थो, सो चङे बुरे कर्म करण में सहायता करे थो त उन्हीअ जो पाप पुण्य जो ॾहों हिसो जेतिरो फल मिले थो। प्रजा जे पाप पुण्य जो छहों हिसो राजा खे, सिख जो गुरूअ खे, पिता खां पुत्र खे, स्त्रीअ खां पतीअ खे हासिल थी सघे थो। पतीअ जे आज्ञा अनुसार जेका स्त्री दान पुण्य कंदी आहे त उन्हीअ जो अधु फल पुरुष खे प्राप्त थींदो आहे। पुट ऐं नौकर खां सवाइ ॿियनि जे हथां दान कराइण करे उन्हीअ दान जो छहों हिसो जेतिरो पुण्य मिलंदो आहे। अहिड़ीअ तरह बिना ॾिने बि पाप पुण्य मिलंदो आहे। इन्हीअ बाबति मां तव्हांखे हिकिड़ो इतिहास ॿुधायां थो। धनेश्वर ब्राह्मण जी कथा। अॻे उज्जैन नगरीअ में धनेश्वर नाले हिकिड़ो ब्राह्मण रहंदो हो, जो पंहिंजे ब्राह्मण खे असुल जे कुबड़नि तेल घी सीधो लूणु मिर्च आदि खे विकिणंदो हो ऐं चमड़े जो वापारु कंदो हो। कबरियुनि पर स्त्रियुनि सां प्रीति रखी खूब शराब कबाब खाई जुआ कंदो हो। हिकिड़े दफ़े वापार जे इरादे सां घुमंदो फिरंदो मरखमतीअ नाले नगर में अची पहुतो, जिते पाप नाशिनी नर्मदा नदी पंहिंजो पवित्र वहिकिड़े सां वही रही हुई, जंहिंजे फ़क़ति दर्शन करण सां हज़ारनि पापियुनि जो उद्धार थी वञे थो। धनेश्वर ब्राह्मण बि हिकु महीनो सांदहि नर्मदा नदीअ जे कंठे ते हिकिड़ी जाइ मसवाड़ ते वठी उते रही पियो। नर्मदा नदीअ जे महापवित्र कंठे ते घणेई ब्राह्मण जप तप होम पूजाऊं पाठ कंदा हुआ, जिन खे धनेश्वर ब्राह्मण ॾाढो प्रेम सां ॾिसंदो हो। वेदनि शास्त्रनि जूं जेके कथाऊं थींदियूं हुयूं या ईश्वर जूं जेके उस्ततियूं थींदियूं हुयूं से प्यार ॾेई ॿुधंदो हो। उते अनेक प्रकार जा पुजारी जप तप धारी, को विष्णु जीव जो मुद्रा सां चिन्हित, को तुलसीअ जी माला धारण कयल, तरह तरह जा तिलक ॾेई विष्णु भॻवान जे भक्तीअ में लिवलीन थी नची ॻाई रहिया हुआ। ॿिया बि घणेई साधु संत ऋषि मुनि जोगी जटाधारी तमाशबीननि आंगुर धनेश्वर ॾिसण लॻो। विष्णु भॻवान जा नाला ॿुधी रोज़ रोज़ उन्हनि जा दर्शन कंदो हो। हिकु महीनो सांदहि उते रही कारकत महीने जे समाप्तीअ जी विधि ऐं जागृतो उते ॾिठाई। पूर्णिमा ॾींहुं गऊ ब्राह्मण जी पूजा दक्षिणा भोजन ऐं ॾीओ ॿारण ॾिठाई ऐं सांझीअ जे वक़्तु महादेव शंकर जे लाइ जेको ॾीयनि ॿारण जो उत्सव कयो वियो हो उहो बि ॾिठाई। पूर्णिमा ॾींहुं शंकर भॻवानु त्रिपुरारी दैत खे जलाए भस्म कयो हो, तंहिं करे प्रेमी भगत ॾीयनि ॿारण जो उत्सव कंदा आहिनि। ही मंत्र पढ़ी ॾीओ ॿारींदा आहिनि। मंत्र। पतंग जे प्रकाश ते प्रेमी घुमनि था प्यार सां,
मौज सां मच्छरनि जी सेना थी फिरे सिंगार सां। जीव जल थल जा जिनावर हिन मंदर में जे हुजनि से ॾिसी हीउ ॿरंदड़ ॾीओ जूण जनमनि खां छुटनि। इन्हीअ ॾीए जे ॿारण करे जेके बि जीव जिनावर उन मंदर में गिवलियूं माकोड़ा इत्यादिक रहनि या पतंग ऐं मच्छर जेके उन ॾीए जे चौधारी फेरा ॾियनि था से वरी हिन संसार में जनम धारे नथा अचनि। उन्हनि जी जनम मरण जी चौधारी 84 कटिजी वञे थी ऐं अमर पद पाइनि था। चंडाल ऐं शूद्र बि उनजे ॾिसण सां ब्राह्मण थी पवनि था। इन्हीअ पूर्णिमा ॾींहुं विष्णु भॻवानु देवताउनि खे वरदान ॾिनो हो, छो त शंखासुर देवताउनि खे ॾाढो दुखी कयो हो ऐं उन ॾींहुं ई भॻवानु मत्स्य अवतार धारण कयो हो ऐं उन पूर्णिमा ॾींहुं जेको जप तप होम दान कंदा आहिनि उन खे अभय फल प्राप्त थींदो आहे। महादेव ऐं विष्णु भॻवान में कोई बि भेद न ॼाणिजे। जेको भेद भावना रखंदो आहे उन जा सभई पुण्य अकरता वेंदा आहिनि। धनेश्वर ब्राह्मण विष्णु भॻवान जा इहे अजीब चरित्र ॾिसी होॾां घुमी रहियो हो त ओचितो ई उनखे हिकिड़े नांग अची डंगियो, जंहिं करे मुड़ुसु हाथी हिकदमि ज़मीन ते किरी पियो। उतां जे रहंदड़नि उनखे किरंदो ॾिसी तुलसी ऐं जल अची उनजे वात में विधो। थोरी देरि खां पोइ उनजा प्राण छुटी विया ऐं यम जा दूत खेसि ॿधी चित्रगुप्त वटि वठी आया। चित्रगुप्त हुनजो हिसाबु जाचे यमराज खे चयो त हिन सॼी उमिरि पापनि कंदे गुज़ारी आहे, तंहिं करे हिन खे चङीअ तरह छो खुंभे ॿधी मुदगारनि सां मारींदा कुंभी पाक नरक में वञी फिटी कयो। श्री सूची महाराज चवणु लॻो त यम जा दूत यमराज जी आज्ञा मञे धनेश्वर खे मारींदा कुटींदा कुंभी पाक नरक में आणे उछलण लॻा। उहो कुंभी पाक नरक कहिड़ो आहे जंहिंमें ततल तेल जूं तयूं टहिकी रहियूं आहिनि। यम जे दूतनि धनेश्वर खे उन्हनि तेल जे टहिकण तयुनि में खणी फिटी कयो त तेल हिकदमि ठरी शीतल थी वियो। जीअं दुष्ट हरनाकश्यप प्रहलाद भगत खे ततल खंभ सां भाकुर पारायो हो त उहो खंभो ठरी शीतल थी वियो हो, तीअं अचरज ॾिसी यमदूत अजब में पइजी वियो। आङरियूं ॾींदा यमराज वटि आया ऐं उन्हनि खे अची सारो हाल ॿुधायऊं। यमराज हीउ अजीब अहवाल ॿुधी ख़्यालु करणु लॻो त इहो ईअं छो थियो। एतिरे में महर्षि नारद बि बीन वॼाईंदो हरि गुण ॻाईंदो उते अची पहुतो ऐं यमराज खे चवणु लॻो त हे धर्मराज, हिन अंत समय नरकनि जे छॾाइण वारो पुण्य कयो आहे, तंहिं करे हीउ नरकनि भोगण जे लाइक़ु न आहे। पुण्य करण वारनि जे दरवाजे जे अॻियां जेको रहंदो आहे तंहिंखे पुण्य जो ॾहों हिसो प्राप्त थींदो आहे। कारकत जो सॼो महीनो नर्मदा नदीअ जे कंठे ते रही हीउ संतनि महात्माउनि जे पूॼा पाठ कंदो ॾिसंदो रहियो आहे, तंहिं करे हीअ वॾो पुण्य आत्मा आहे। सत पुरुषनि जे दर्शन करण करे हिन खे कारकत महीने जे सॼे विर्त जो फल प्राप्त थियो आहे, तंहिं करे हीउ कंहिं बि हालत में नरक जो अधिकारी न आहे। जेको हिन महापवित्र महीने कारकत जो विर्त रखे थो या विर्त रखण वारनि जो दर्शन करे थो, विष्णु भॻवानु उन्हनि जा सभई पाप जलाए भस्म करे छॾींदो आहे। अंत वेले मरण वक़्तु नर्मदा जो जल ऐं तुलसी विष्णुअ जे भक्तनि हिन जे वात में विधी आहे, तंहिं करे इहो वेंकट जो अधिकारी थियो आहे। एतिरो चई महर्षि नारद ब्रह्मलोक ॾांहुं राही थियो। धनेश्वर यक्ष लोक में वञी कुबेर जे भरिसां धन नाले वारो यक्ष थी रहण लॻो ऐं गदाधर भॻवानु तीर्थ यात्रा करण लॻो। जंहिंजे मथां विष्णु भॻवानु प्रसन्न थिए थो उहो कॾहिं बि नरक ॾांहुं नथो वञे। भॼन राग भैरवी। जंहिं ते दया करे थो पंहिंजी माया मुरारी, तंहिंखे ढके थो ढोलिया
पंहिंजी ॾेई पिनारी देवी द्रौपदी खे कयाऊं जॾहिं उघाड़ी। परमात्मा वठी तो हिक जे मथां ॿी साड़ी। रावण जॾहिं सताई सीता सुर्ग वारी। हुन ज़ुल्म जे ज़रिए पापीअ जी थी पिछाड़ी। प्रहलाद खे बचाए पुफी होलिका तो साड़ी। कृष्ण थी कंस जी कीअं आहे तो जड़ उखाड़ी। श्री राम रूप बणिजी हेमा कए होशियारी। रावण दैत मारे करही खणी कहरी हणी कटारी। जहिड़ा कर्म कजनि था तहिड़ो फल पाइजे थो। हमेशह जेको बि कर्म कजनि से कामना रहत थी करणु घुरिजनि। जीअं कारकत जो महापवित्र महीनो योग ऐं मोक्ष जो दाता आहे। विर्त रखण वारे जे फ़क़ति दर्शन करण सां करोड़नि जन्मनि जा पाप हिक खिन में जली भस्म थी वञनि था ऐं हज़ारनि अश्वमेधनि यज्ञनि जो फल मिले थो। हिन कथा जे ॿुधण जो महात्म। जेको मनुष्य हीअ कथा पाण पढ़ंदो या ॿिए कंहिंखे पढ़ी ॿुधाईंदो उहे हिकदमि स्वर्ग लोक में वेंदो। तंहिंजा सभई पाप पटिजी वेंदा। सो वरी जनम मरण जे चक्र में न ईंदो। इन्हीअ खे वाजपेयी ऐं अश्वमेधन यज्ञनि करण जो फल मिलंदो। जेको सचे भावना सां इन पुस्तक ते गुल फुल चढ़ाए पूॼा कंदो तंहिंजो मुश्किल सभु आसान थींदो। जेको मनुष्य हीअ पुस्तक वठी दान कंदो तंहिंजा सभई मनोरथ पूर्ण थींदा। सो हिन लोक ऐं परलोक में सुखी थींदो। जंहिंजे घर में हीअ पुस्तक हमेशह हूंदो उहो भूत प्रेत भुली बि वासो न कंदा। जो पुण्य आत्मा हिन पुस्तक जे कथा कंदड़ साधु ब्राह्मण जी पूॼा कंदो उनखे अन्न धन वस्त्र आदिक पदार्थ ॾेई प्रसन्न कंदो तंहिंखे सॼे महीने जो दान पुण्य स्नान करण जो फल प्राप्त थींदो। सो हिन लोक में बि सुखी ऐं परलोक में बि सुखी गुज़ारंदो ऐं अंत समय परम पद खे पाईंदो। सलोक जागी खटको जस दे बंदा गफ़लत में न गुज़ार। आही मुसाफ़िर माग इन्हीअ ते ॾींहं ॿ टे के चार। न त पोइ हणंदे हथड़ा हेमा साजुर पाण संभार। मानुष जनम अमोलक हीरो ॻणतिन में न गुज़ार ॻणतिन में न अगार। राम जपींदे भवसागर खूं तरी पवंदे पार। ध्यान धणीअ जो धार ममता खणी तूं मार। पद्म पुराण मां कारकत महात्म श्री सूरजी महाराज जो सोनिक आदिक ऋषीश्वरनि खे आत्म ज्ञान जो उपदेश करण पाप पुण्य जो फल ऐं धनेश्वर ब्राह्मण जे कथा बाबति 40 अध्याय संपूर्ण थियो। कारकत जी कथा संपूर्ण थी। सभई जो प्रेम सां लक्ष्मी नारायण भगवान जी जय। श्री राधा दामोदर भगवान जी जय। श्री कृष्ण भगवान जी जय। अचो त हाणे सभई मिली प्रेम सां भगवान जगदीश जी आरती कयूं। जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे दुख बिन से मन का। स्वामी दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे सुख संपत्ति घर आवे। कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे शरण गऊँ मैं किसकी। स्वामी शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा प्रभु बिन और न दूजा। आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूर्ण परमात्मा तुम अंतर्यामी। स्वामी तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर तुम पालन करता। स्वामी तुम पालन करता। मैं
स्वामी सबके प्राणपति। किस विध मिलूं दया में, किस विध मिलूं दया में, तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता तुम ठाकुर मेरे, स्वामी तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ, अपने शरण बिठाओ, द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा, स्वामी पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ, प्रेमा भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन और संपत्ति सब कुछ है तेरा, स्वामी सब कुछ है तेरा। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। जगदीश्वर जी की आरती जो कोई नर गावे, स्वामी आरती जो गावे। कहत शिवानंद स्वामी, कहत शिवानंद स्वामी, मन वांछित फल पावे। घर लक्ष्मी आए, सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट, क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेन्द्रहारम। सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि। मंदारे माला कुलतालकाय, कृपाल माला शशिशेखराय। दिगंबरा च दिगंबराय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धु च सखा त्वमेव। त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परं ब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। अचो त पल्लव पायूं। आशावंदी गुर तो दर आयस तो बिन वाहन काई राम। तू अर दाता तू अर माता, सर्व जी आशा पुजाई राम। पाए पलों में पेरे प्यासी, आयस एक मजाई राम। तन मन धन अरदास करे, मैं मांगत नाम सबे राम। नाम तुम्हारा साबुन कर, मैं धोए से पाप सबे राम। कहे सतगुरु लोकटनी में, आवागमन मिटाए राम। कहे विष्णु भगवान लोकटनी में, आवागमन मिटाए राम। उत्तर राति आयो मुझो सुधो सावल सा, सुधो सावल सा। वण टिण सभु सावा थिया, साओ जहिड़ो गाव। मां चवे थी पुट खे पुट मखण वठी खाओ। तुरंदो ताराजीअ में पैसे लॻड़ो पाओ। अहिड़ो शाह जो शाह विष्णु भॻवानु सभिनी जी आशाऊं ईअं ई पूरन कंदो, गॾु असांजी बि आशाऊं पूरन कंदो। जिन जी जहिड़ी इच्छा तिन जी पूरी करे मन जी मुराद। सभई चओ प्रेम सां विष्णु भॻवान जी जय, लक्ष्मी नारायण भॻवान जी जय। हाणे अरदास कंदासीं। अचो त सभई मिली गुरूअ खे अरदास कयूं। तू ठाकुर तुम पई अरदास, जियो पिंड सब तेरी रास। तुम मात पिता हम बालक तेरे, तुमरे केरे पामे सुख गनेरे। कोई न जाने तुमरा अंत, ऊंचे से ऊंचा भगवंत। सगल सामग्री तुमरे सूत्रधारी, तुम ते होए सो आज्ञा
तुमरी गत में ते तुमई जानी, नानक दास सदा कुर्बानी। वाहिगुरु तुमरी गत में ते तुमई जानी, गुरु नानक दास सदा कुर्बानी। वाहिगुरु जी का खालसा, श्री वाहिगुरु जी की फतेह। जय झूलेलाल। वरी मिलंदासीं अगली कथाउनि में।